जी नाज़रीन, कराची सिंध आहे ऐं सिंध जिंदो आहे जे उनवान हेठि ॻोठ न्याज़ फ़क़ीर भट्टीअ में अॼु एकता जी तकरीर कई वई आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू 6 डिसंबर खे कीअं करे मल्हाईंदा ऐं एकता ॾींहं खे हू कीअं था ॾिसनि। ही जेको अॼु सकाफ़त जो ॾियारो मल्हायो पियो वञे, इन में गॾिजिया आहियूं। सकाफ़त जो ॾियारो जेको आहे तमामु असांजे ख़ुशी जो ॾियारो आहे। ही ईद खां वधीक ख़ुशी थींदी आहे। हे जेको प्रोग्राम आहे तमामु असांखे ख़ुशी जो आहे। हिन साईं सदाईं ॾे सिंध सारी खे सुख लाहे छॾ लहज़े में ॾे सॼे जा ॾोलावा ऐं ॾुख ॿ कंदा वतन वली मोहम्मद रातो ॾींहां रुख कान लॻंदी लुख जो कंदो भलो भलायूं भटी चए। 6 डिसंबर ते असां उस्ताद खलील रहमान जेको सिंध जो सदर आहे, सिंध सुगड़ अदबी भलाई तंज़ीम जो, उन सां गॾु पंहिंजे सभिनी सुगड़नि सां गॾु पूरी सिंध में हीअ एकता जो ॾींहुं मल्हाईंदासीं ऐं पुरजोश थी करे वॾे विलविले सां वॾे जोश सां ईद जे ॾींहुं जीअं असां हिन प्रोग्राम खे मल्हाईंदासीं। 6 डिसंबर वॾे ईद जे ख़ुशी सां वॾे पैमाने ते मल्हाईंदासीं। असां सकाफ़ती ॾियारे ते आया आहियूं ऐं असांखे ॾाढी अॼु ख़ुशी थी आहे ऐं असांखे ॾाढो असां जोश जज़्बे सां मल्हाईंदासीं। असां टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार वारनि खे सलाम पेश कयूं था त ही सिंध जे वस्ती वाहणनि ऐं ॿेटनि झर झंगनि ऐं सिंध जे चपे चपे जी हिफ़ाज़त करणु ॼाणनि था। त सलाम पेश कयूं पिया अली काज़ी साहिब जन खे त हू वञी ऐं हेॾो असांजे ॿाहिराड़ियुनि में अची ऐं जोश जज़्बा ॾियारिया अथई, उन में विलविलो पैदा कयो अथई। अॼु ॾिसो नंढड़ा ॿार उन जज़्बे मां केॾो मुतासिर थिया आहिनि त असां 6 डिसंबर ते झर जंग में ऐं रोडनि ते पंहिंजा इहा ॾिहाड़ा मल्हाईंदासीं, सकाफ़ती जशन मल्हाईंदासीं